फुलजी दादू एहसास नशोनुमा मर्कज़ मनपसंद माण्हुनि जे हथ अची वियो। ग़रीब मिस्किन औरतुनि जी तज़लील थियण लगी। न पानी जो बंदोबस्त, न गर्मी में वेहण जी जगह। मासूम ॿार औरतूं परेशान थियण ते मजबूर। मासूम ॿारनि में गैस्ट्रो फैलजण जो ख़तरो वधी वियो। उते मौजूद माण्हुनि जो चवणु आहे त इते मौजूद अमलदार 1800 ॾेई धमकियूं ॾेई औरतुनि सां ईंदड़ मर्दनि सां बदसलूकी करे थो ऐं सिफारिश ते माण्हुनि खे चॉकलेट ऐं 1800 रुपया वज़ीफ़ो ॾे थो, जॾहिं त मथां खां 2000 रुपया ईंदा आहिनि। जॾहिं त औरतूं कलाकनि जा कलाक निट रहण उस ते मासूम ॿारनि सां बीहनि थियूं। को बि जोॻो बंदोबस्त न हुजण जे करे इंतिहाई परेशानी थिए थी। हिननि नशोनुमा जे डायरेक्टर ऐं DC दादू खां मुतालबो कयो त सिफारिशी ऐं बदतमीज़ी करण वारनि खे हटाए ग़रीब औरतुनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं पीअण जे पाणी ऐं वेहण जी जॻह ॾिनी वञे।